बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम से गड्ढ अमा जो मेज़बान अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असां लाॻीतो प्रोग्राम जेकबाबाद ज़िले के मुतलिक़ जेके तरक़ियाती स्कीमूं आहिनि उन्हनि ते कंदा पिया अचूं। असांजे प्रोग्राम करण जो मक़सदु कंहिंजी बि का ज़ाती उन्हनि सां कोई मसइलो असांखे नथो हुजे, कंहिंजी ज़ाती ज़िंदगी के छेड़ण जी भी असांखे का इजाज़त भी कोन्हे ऐं असांजो मक़सदु भी नथो हुजे। असांजो मक़सदु हिकिड़ो जनरल हुजे थो। जेकॾहिं किथे का बदयानती थिए थी, किथे का लाक़ानूनियत थिए थी, किथे का बेअसूली थिए थी, त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा हिकु सहाफ़ी हुजण जे नाते उहा असांजी ज़िमेदारी बणिजी वञे थी त उन्हनि उन सूरत हाल खे वाइखोए पधिरो कजे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि पंहिंजूं पंहिंजूं राय क़ाइमु कनि था ऐं कंहिंजो चवणु आहे त पंहिंजो ज़ातियात थिए थी, ख़बर नाहे कहिड़े हवाले सां ज़ातियात थिए थी। जेकॾहिं का लाक़ानूनियत ऐं बदयानती थींदी पोइ उहो केर बि खणी कंदो हुजे उहा ज़रूरु पधिरी थींदी, छो जो उहो हिकु सहाफ़ती हैसियत में मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हिन माण्हुनि जे जेके क़ौमी असासा हुजनि था, क़ौमी नाणो हुजे थो, क़ौमी दौलत हुजे थी, जेकॾहिं उन जी का लुट फुर ऐं उन्हनि ते धाड़ा लॻंदा त उहो ज़रूरु उनखे लिकाइण जी कोशिशि जेको बि कंदो हुजे, पर सहाफ़ी हुजण जे नाते उहा ज़रूरु पधिरी कंदा रहंदासीं। न सिर्फ़ु हिकु पर हर सहाफ़ी जी इहा ज़िमेदारी हुजे थी, फ़र्ज़ु हुजे थो। ऐं उन खां अलावा असां कंहिं हिकु स्पेसिफ़िक इनफ़रादी तौर ते ॻाल्हि नथा कयूं, जनरल तौर ते ॻाल्हि कयूं था। उन में पोइ भले सरकारी कामोरो हुजे, को पॉलिटिशियन हुजे, को प्राइवेट माण्हू हुजे, उहो बदयानती कंदो त उहो ज़रूरु पधिरो थींदो। पधिरो असांखे बदयानती खे करिणो हुजे थो, लाक़ानूनियत खे हुजे थो ऐं लुट फुर खे पधिरो करणो हुजे थो। कंहिं शख़्स खे ज़ाती तौर ते असांजो उन सां को मक़सदु कोन्हे, को मतिलबु कोन्हे। जेकॾहिं कंहिंखे कोई अहिड़ो वहम गुमान आहे, उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे ख़त पट बि उमाणिया विया त ॿियो टियों इल्ज़ाम बाज़ी उन्हनि खोड़ इल्ज़ाम मिलिया त सहाफ़ियुनि खे भतोखोरी करनि था, सहाफ़ी डिमांड करनि था। कतई कोन, कंहिंखां भतोखोरी कोन कई आहे। आउं हिकु मलंग माण्हू आहियां। जेकॾहिं को भताखोरी कंदड़ ऐं को लुट फुर वारो माण्हू हुजां त मूं वटि कुझु बि कोन्हे। फ़क़ीर जी मॾी हिकु कौरो ॿियो तॾी। जेकॾहिं कंहिंखे को वहम गुमान आहे त आउं को वॾो दौलतमंद आहियां, कतई ग़लति ॻाल्हि आहे। जेकॾहिं अदालत में मूंखे छॾायो वेंदो त उहे ज़रूरु पना पेपर खणी उन्हनि सबूतनि सां हाज़िर थींदुसि त मूं कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे, कहिड़ो कंहिं ते बहितान मढ़ियो आहे। ज़रूरु उहे पना पेपर मूं वटि हर शइ ज़ाहिर ॻाल्हि आहे मौजूदु आहे, तॾहिं ॻाल्हि कई आहे। ऐं हाणे वारो प्रोग्राम बि असांजो साॻे सिलसिले में आहे। जेकबाबाद ज़िले अंदरि, न सिर्फ़ु जेकबाबाद ज़िले अंदरि पर कंदकोट, कशमोर ऐं शिकारपुर वारा जेके ज़िला आहिनि उन्हनि अंदरि बि जेका सूरत हाल थिए थी। हिकु ॿी ॻाल्हि मां वाज़े कंदो हलां त जेकबाबाद ज़िले जी न, कंदकोट, कशमोर, जेकबाबाद ज़िलो, शिकारपुर ज़िलो बलदियाती निज़ाम ते ऐं घर घर ॻोठ ॻोठ वञी कमु कयो आहे। समूरी यूनियन काउंसिल्स खे जी सूरत हाल खे पधिरो कयो आहे। सिहत ते कमु कयो आहे। हर हिकु ॻोठाणे इलाइक़े जे सिहत मर्कज़ खे वञी पाण फिज़िकली उते ॾिठो आहे, उन्हनि सूरत हाल खे पधिरो कयो आहे। उन खां अलावा जेके एजुकेशनल सूरत हाल आहे उहे बि हर हिकु ॻोठ जे वञी स्कूल खे पधिरो कयो आहे। उन जे करे हिन टिनी ज़िलनि जे कचे पके जे इलाइक़नि खे कवरेज करे उहो समूरी सूरत हाल खां आगाही ॾिनी आहे। हिन टिनी ज़िलनि जो को बि अहिड़ो ॻोठ, को बि अहिड़ो रस्तो पेचड़ो कोन्हे जेको असां न लताड़ियो हुजे। उनजे करे कंहिंखे इहो जेकॾहिं उभाम आहे त आउं बेख़बर आहियां। हर हिकु जेकबाबाद त मुंहिंजो ज़ाहिर आहे हिकिड़ो पंहिंजो घर वारो ज़िलो आहे। इन जो त को इलाइक़ो अहिड़ो रहियल न आहे जेको मुंहिंजो ॾिठल न हुजे। अहिड़ो को रस्तो पेचड़ो कोन्हे, भले ॻोठाणो रस्तो हुजे या शहरी रस्तो हुजे जेको आउं बेख़बर हुजां, कतई ईअं कोन्हे। जेकॾहिं को ॻाल्हाईंदो त आङुरनि ते ॿुधाए सघां थो त फ़िलहाल इलाइक़े में कहिड़ा स्कूल बंदि आहिनि, कहिड़ा खुलियल आहिनि, कहिड़ा सिहत मर्कज़ हलनि था, कहिड़ा बंदि आहिनि, कहिड़े यूनियन काउंसिल जी कहिड़ी सूरत हाल आहे। सभिनी ते आउं मीडिया जी ज़िमेदारी पूरी करण जे लाइ इहो कचनि पकनि इलाइक़नि में वञी करे पधिरो कंदो रहियो आहियां। त साॻी तरह सां उन रोडनि रस्तनि जी बि मूंखे ख़बर आहे त कहिड़ा रोड रस्ता ठहियल आहिनि ऐं कहिड़ा अञा ताईं कोन ठहिया आहिनि। इन सूरत हाल खे वाज़े करण जे लाइ असांजो अॼोको प्रोग्राम बि आहे। असां अॼु गॾु आहिनि जेकबाबाद ज़िले सां वास्तो रखंदड़ पेशे जे लिहाज़ खां पुराणा कॉन्ट्रेक्टर आहिनि। पेशो उनजो ठेकेदारी आहे। अब्दुल सत्तार ब्रोही साहब असां सां गॾु आहिनि। उन सां ॻाल्हाईंदे कोशिशि कंदासीं त कुझु हक़ीक़तनि खे जीअं पधिरो करे सघिजे। हाजी साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कर। हाजी साहब, सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त ठेकेदार
माण्हू जेकॾहिं को कॉन्ट्रेक्टर जो पेशो अख़्तियार थो करे त उन जे लाइ छा करिणो हूंदो आहे? कानून छा आहे, असूल छा आहे? कानून असांजे लाइ लाज़मी आहे त हुन वटि उहे टेक्निकल माण्हू हुजनि, स्टाफ हुजे, जंहिं फील्ड में जंहिं बि फील्ड जो कमु खणे हुनजी उनखे ॼाण हुजे, पाण खे बि ॼाण हुजे, पर न हुन सां गॾो गॾु उनखे स्टाफ हुजे। उन स्टाफ जे ज़रिए ई जेको उहो दरख़्वास्त ॾिए थो इंजीनियरिंग काउंसिल में, उनखे छंड छाण थिए थी ऐं पोइ उनखे जेको आहे कैटेगरी वाइज़ उनखे जेको आहे न वञे थो C6 खां शुरू थिए थो, उते जेसिताईं माण्हू वञे थो जीअं जीअं उन में कमु करे थो, सलाहियत वधे थो ऐं वरी पोइ उहो पंहिंजा जेके डॉक्यूमेंट्स जमा कराए थो, जंहिं C6 जे दौरान उन कमु कया हूंदा, पोइ जॾहिं वरी उनखे जे तो अपग्रेड करणु चाहे थो त उनखे उन पोयनि कमनि जा तफ़सील ॾियणा पवंदा, प्रेस रिकॉर्ड ॾींदो, ज़ाहिर आहे पंहिंजी जेकी आहे परफॉर्मेंस सर्टिफिकेट ॾियणा पवंदा उन्हनि कम, तॾहिं उनखे अपग्रेड करिणो थो। इहो उनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उन मुताबिक़ हू कमु करे थो ऐं उनखे मिले थो। उनखां पोइ ई उनखे कंहिं बि गवर्नमेंट जे कम जे लाइ जेको टेंडरिंग भरण जी कानूनी हैसियत हासिलु थिए। हिकिड़ी ॿी ॻाल्हि, सभ खां पहिरियों त माना ठेकेदार थियण जे लाइ पंहिंजो पढ़ियलु लिखियलु हुजणु बि ज़रूरी आहे। पढ़ियलु लिखियलु त ॾिसो न, पढ़ियलु लिखियलु हुजणु ज़रूरी इहा शर्त न आहे त को पढ़ियलु आहे न आहे, केतिरा बि आहिनि हूंदा, मूंखे ख़बर न आहे त जेके थी सघे को न हुजे, हर शइ लिखण सां थींदी न। बाक़ी जेकॾहिं आंगूठो मार्क हूंदो, सिर्फ़ु आंगूठो हणंदो त पोइ त ॿी ॻाल्हि आहे। हीअं त घणनि जाइनि ते घणियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, घणनि हंधि ते ईअं ई हूंदा, अणपढ़ियल बि हलिया वञनि था, थिए थो, पर हे हिन में ॼाण खां सवाइ ॿी हिकिड़ी मां ॻाल्हि पुछणु चाहींदुसि, जॾहिं को उहो ठेकेदार ठीको खणण जे लाइ कंहिं बि वञी उते NIT थिए थी, उन खां पोइ उते जेका टेंडर्स शो थियनि था, टेंडर फॉर्म हासिलु करे थो, उहो फिल करे थो, ऐं उन खां पोइ तव्हां जीअं ॿुधायो त उनखे पूरो इंजीनियरिंग वारी सूरत हाल खे बि रखिणो आहे, पूरी पंहिंजी हिकिड़ी फर्म ठाहिणी आहे, उन में हिकिड़ो इंजीनियर रखे, उन में समूरा इहे ज़रूरत जा माण्हू रखे। उन खां पोइ जॾहिं उहो टेंडर जो वठी करे फॉर्म उहो पाण उनखे फिल करिणो आहे, या भले फिल कराए, उन खे फिज़िकली पाण खे हुजणु ज़रूरी आहे, या उहो भले न हुजे त न हुजे? न, जेकॾहिं पाण कॾहिं न आहे त पंहिंजो अथोराइज़्ड पंहिंजो उन लिखत में एफिडेविट ॾेई करे अथोराइज़ करे कंहिं बि माण्हू खे पंहिंजे नुमाइंदे खे मोकिले सघे थो। जिथे टेंडर में शामिलु थिबो आहे, कंहिं बिड में शरीक थिबो आहे, उन में पार्टिसिपेंट थींदा आहिनि, त उते कंपनी उनजी हिकिड़ी मंज़ूर थियल हूंदी आहे इंजीनियरिंग काउंसिल खां। उन कंपनी जा कहिड़ा कहिड़ा कागज़ ॾियणा पवंदा आहिनि जंहिंसां तसली थिए त हिनजी कंपनी रिन्यूअल बि थियल आहे, टैक्स बि हिनजी पूरी पे थियल आहे, ऐं हे कंहिं बि क़िस्म जो डिफॉल्टर कोन्हे, फिज़िकली पाण कॉन्ट्रेक्टर उन कंपनी जो ओनर जेको आहे उहो बि आहे, इहे सभु शयूं असुली हुजनि थियूं? ख़ुदि जेको को बि अदारो टेंडर ॻाल्हि कंदो आहे न, उन में उहे कंडीशन्स सभु रखियल हूंदियूं आहिनि। जेके कंडीशन्स उन सभु में जेके लिखियल हुजनि, उन्हनि कंडीशननि ते जेकॾहिं को बि ठेकेदार पूरो नथो लहे त उन अदारे जे हेड खे, जेको प्रिक्मेंट कमेटी जो चेयरमैन हूंदो आहे, उहो उन टेंडर खे कैंसिल करे सघे थो उनखे, उहो छो जो उहो उन कम जे लाइ एलिजिबल ई नथो थिए। एलिजिबल में उहे सभु डॉक्यूमेंट्स जेके उन में ॼाणाया वञनि था, उहे सभु उनखे पेश करणा पवंदा। मौजूदा दौर में हक़ीक़त छा आहे, ईअं समूरी शयूं चेक थियनि थियूं? सही ॾिस, मां हाणे वेही करे उन्हनि खां त न कंदो आहियां, मां पंहिंजे हिसाब सां चवंदुमि, मां जेकॾहिं ॾींदा आहियूं, असां ॾींदा आहियूं, असां उहे सभु शयूं ॾींदा आहियूं, ऐं उहो उन सरबराह जे मथां ज़िम्मेदारी आहे। उहो सरकारी ऑफिसर आहे जेको एग्जीक्यूटिव आहे। हा, मूंखे बि हक़ आहे, मां कंहिंजे ख़िलाफ़ तव्हां पार्टिसिपेंट हो न, तव्हांजो बि हक़ आहे त मां चई सघां थो त बाबा हे जेको आहे त कंहिं मूंखे ख़बर पए त बाबा हिनजी रिन्यूअल न थियल आहे, या हे जेको इन कैटेगरी में हे इनलिस्ट न आहे, त मां उनजे ख़िलाफ़ु दरख़्वास्त ॾेई सघां थो, ऐं उनखे उनजो जवाबु ॾियणो पवंदो अदारे खे। पर ईअं थिए कोन थो, माना हिते हर को मफ़ाहमत जो शिकार थियो वञे। तव्हां ॻाल्हि कयो था त कानून ते अमल नथो थिए, तव्हांजो मक़सदु इहो आहे त जेके स्टेप्स आहिनि उन्हनि ते अमल नथो थिए, थींदो हूंदो, ईअं बि आहे, बिल्कुलु ईअं थिए थो, इहे सभु शयूं थींदियूं हूंदियूं, पर
जॾहिं उन शइ खे खोलियो वञे थो त पोइ उहो उन जो तरीक़ेकार तइ थिए थो, हे उन जे दयानत ते दारोमदार रखे थो जेको उन कमेटी जो चेयरमैन आहे। छो जो असां जॾहिं बि डॉक्यूमेंट्स जमा करायूं था त उन माण्हुनि जे हले वञे थो, उहो जॾहिं चए थो बाबा हिकिड़ा जेके आहिनि त डिफॉल्टर आहिनि, हिकिड़ा एलिजिबल न आहिनि, हिकिड़ा त उहो ॾिसे थो न। बाक़ी हाणे कमु करण जे लाइ हर माण्हू खे चवंदो मूंखे माना जेकॾहिं कंहिं पार्टिसिपेंट खे शक पवे त उनखे बि राइट आहे, उहो करे सघे थो। पर ॿी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, असूल इहो आहे त हर को पंहिंजो रेट फिल करे, बिड फिल करे। हिते हिकु ॿियो अर्ज़ु कयां, उनजो बि हिकिड़ो तरीक़ेकार रखियलु आहे न। जॾहिं इहो थिए थो त उन में हिकिड़ा स्टेप आहिनि, जेको मुंहिंजे ख्याल में जेको आहे त पिपरा रूल आहे 31, उन मुताबिक़ त बाबा उनजे ख़िलाफ़ मां या पंहिंजे हक़ में या कंहिं ॿिए जे CRC में वञी सघे थो, जंहिंजो उनजो वरी जेको हे इंजीनियर आहे, चीफ इंजीनियर, उनजा मेंबर्स आहिनि, उहे उनखे फ़ैसिलो करे सघनि था, उते वञी सघे थो त साईं हिन में हे जेके आहिनि गैर क़ानूनी ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हिन जो फ़ैसिलो थियणो घुरिजे, ऐं हफ़्ते में पाबंद आहिनि उहो हुन फ़ैसिले करण जा। नाज़रीन, असांजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी साही जो। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हाजी अब्दुल सत्तार, तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे, हर हिकु माण्हू वञी रेट फिल कंदो आहे, पंहिंजो रेट भरींदो आहे, पोइ उहो हर को माण्हू डॿे में विझंदो आहे, सील करे उन में विझंदो आहे, पोइ उहे टेंडर ओपन थींदा आहिनि, जंहिंजो बिलो हूंदो आहे उनखे टेंडर एवार्ड कयो वेंदो आहे, वर्क ऑर्डर एवार्ड। असूल इहो आहे, ईअं थिए थो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾो, टेंडर ईअं ई थींदा आहिनि, ईअं न आहे त को न थींदा आहिनि, न थियण घुरिजनि, थियणदा बि ईअं थियण ईअं घुरिजनि, पर ईअं थिए थो। जे ईअं न थिए, ईअं थिए हा त पोइ अॼु इहे कमनि जी क्वालिटी ईअं न हुजे हा जीअं आहे। माना ईअं नथो थिए न, बिल्कुलु नथो थिए। कुझु असां पाण उन्हनि जे ख़िलाफ़ु दरख़्वास्तूं कयूं आहिनि, असां इन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा कया आहिनि, जेके तव्हां वटि रिकॉर्ड ते आहिनि न, ईअं न आहे त कोई रिकॉर्ड ते उन जो बिल्कुलु असां जाती थी आहे, उहो कई आहे, ऐं मथे लेवल ते विया आहियूं त असां उन जे ख़िलाफ़ु दरख़्वास्तूं कयूं। घणनि हंधनि ते बिल्कुलु नथो थिए। इहा शइ बेसिकली कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, तरीक़ेकार जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, उन मुताबिक़ जेकॾहिं थिए थो। बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हांखे का अहिड़ी शइ पुछणी आहे मूंखां त बाबा फलाणे NIT फलाणे मुताबिक़ उहा थी या न थी आहे, त मां बि जंहिंमें उन में मां पार्टिसिपेट कयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। न, ॿी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, जेकबाबाद ज़िले जो या ॿियनि इलाइक़नि ते नथा ॻाल्हायूं, असां जेकॾहिं सिर्फ़ु जेकबाबाद ज़िले जी ॻाल्हि कयूं त हिते प्रोफेशनल ठेकेदार जेको आहे उहो माली बदहाली जो शिकार छो थी वियो आहे, उनजो कहिड़ो सबबु आहे? साईं, तव्हां साफ़ ई आहियो, सीनियर साफ़ ई आहियो, इन शइ को तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो। तव्हां हिते ॾिठो आहे, जे तव्हां गुज़िरियल 5 साल 6 साल 13 वारे इलेक्शन खां पोइ जो रिकॉर्ड या जो तव्हां रिकॉर्ड खणी ॾिठो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त प्रोफेशनल साफ़ी खे केतिरा कम मिलिया आहिनि। प्रोफेशनल ठेकेदार साफ़ी खे त कम न मिलंदा। ठीकु आहे, माफ़ कयो, तव्हांजो बि प्रोफेशनल ठेकेदार खे केतिरा कम मिलिया आहिनि, ऐं ॿियनि माण्हुनि खे नवां जेके आया आहिनि उन्हनि खे केतिरा कम मिलिया आहिनि। अच्छा कारा ज़ाहिर थी वेंदा सर। असुलु आवाज़ु इन जो असां खणंदा हुआसीं, इन जो त बाबा हिकिड़ो जेको कानून मुताबिक़ हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उन मुताबिक़ उनखे जॾहिं एडॉप्ट कयो वञे थो त हिकिड़ो प्रोफेशनल जेको ठेकेदार हूंदो आहे उन खे ज़िमेदारी हूंदी आहे, उहो पाण हूंदो आहे ठेकेदार। सुभाणे जेकॾहिं उहो सही कमु न कंदो त उनखे ख़बर आहे एंटी करप्शन आहे, नेप आहे, ॿिया अदर आहिनि जेके इन्वेस्टिगेशन सज़ा जज़ा जो अमल आहे, उहो पाण ज़ाती तरह हूंदो त उहो उन में खे ख़ौफ़ थींदो। ऐं प्रोफेशनल, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, कॾहिं बि जो रोटी इन में आहे, उहो कॾहिं बि अहिड़ो कमु न कंदो जंहिंमें अॻिते हली उनखे जवाबदेह थियणो पए। अच्छा, इन तरीक़े सां पोइ जेको स्कीम आहे उहा सुठी थींदी,
उनजे मथां जेको चेक थींदो ऐं सही नमूने क्वालिटी ऑफ वर्क बहितर हूंदो। बहितर थींदो ऐं उनजो आवाम खे फ़ाइदो थींदो। पर थियो न आहे, बदकिस्मती सां ई पोयनि सालनि में इहे शयूं न थियूं आहिनि जंहिंजे लाइ असां आवाज़ु खणंदा आहियूं। टेंडरिंग न थींदी न सर, इन में कोई शक जी ॻाल्हि ई न आहे। इन खां तव्हां असां को छा था पुछो, तव्हां इन खां इन जा बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो। तव्हां पंहिंजी ख़बरुनि में ई हलाया आहिनि, घरनि में वेही करे त टेंडर हिते वेठा हूंदा, दरख़्वास्त वञी ॾींदासीं। मूंखे यादि आहे रोड्स जो हुयो टेंडर हुया, ठीकु ठाक पैसे जा टेंडर हुया, मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾी NIT। मां वञी हुते पटेवाल वेठो हुई, मीडिया आई उते कयोसीं, मां उतां दरख़्वास्त ठाही आहे। माना को ऑफिसर कोन हो, ख़ाली पटेवालो वेठो। बिल्कुलु न ऑफिसर, उहो रिकॉर्ड ते आहे न। तव्हां चयो त मां उहो खणी अचां, मां तव्हांखे ॿुधायां, उनजो सबूत ई आहे। उहो उनजो उहो थियणु घुरिजे। उन वक़्तु ते इंजीनियर हुयो मंगी साहब, फज़ल मंगी साहब एक्सेन। हा, पोइ मां उते प्रेस कयुमि। उनखां प्रेस खां पोइ मां उनजो हिकिड़ो जेको स्टेप आहे उहो कयो। मां उनजे लाइ CRC में दरख़्वास्त ॾिनो। उनखां पोइ मां सिपरा में इहो दरख़्वास्त ॾिनो। हुन चयो बाबा हाणे हिते जेको उनखां पोइ उते बि मुंहिंजी शुरूआत, छो जो तमामु पावरफुल माण्हू उन सिस्टम खे कनि था न, उनखे परवाह ई न हुजे न। पर इन शइ खे मां लिकायो न, मीडिया उन में। उनखां पोइ मां वियुमि एंटी करप्शन चेयरमैन थिबो साहब हुयो, उनखे मां दरख़्वास्त ॾिनी। बेसिकली उन में मां उन इंजीनियर जो नालो लिखियो, उन जे ख़िलाफ़ु दरख़्वास्त ॾिनी। पर उहो त आयो तो वरी एंटी करप्शन वारो हिते अची करे हेठि त कोई टेंडर क्लार्क खे SDO खे वरितो। अड़े बाबा असुल शइ जेको बिल्कुलु क़ाबिल चेयरमैन उनखे वठो न। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ी तक़रीब थी हिते इन में असलम अबड़े साहब वटि। हिकिड़ो गवर्नर आयो नवाज़ शरीफ़ जे टाइम में, नवाज़ शरीफ़ जी पार्टी, गवर्नर ज़ुबैर साहब आयो। पोइ उनखे तव्हांजे हिकिड़े साहब इहो मुंहिंजी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनजी उहा ऑडियो ॿुधाई त हुन चयोसीं ऑडियो आहे त ॿुधो उनखे। हुन चयो यार ॿिए खां बि पुछूं। चयोसीं उहो जेको ॿुधाए थो उहो ख़ुदि पीपुल्स पार्टी जो सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे, उनजी उन अच्छा। पोइ उनखे उन सस्पेंड कयो। हक़ीक़त इहा आहे त इहा प्रैक्टिस हिते पुराणे टाइम खां वठी हलंदी रही आहे। हिन में का शइ न आहे, इहे टेंडर न थींदा, दहा करे करे बीठासीं सर। माना उनजे करे मां त मज़े जी ॻाल्हि ॿुधाई, जॾहिं मां उन वटि वियुमि एंटी करप्शन चेयरमैन वटि, उन चयो बाबा तव्हां त चओ था खोड़ ठेकेदार, पर आयो त तूं आहे न। मां चयो हाणे मां छा चई सघां थो। त बाक़ी ठेकेदारनि जो हाल कहिड़ो आहे वीचारनि जो? इहे जेकॾहिं मुस्तबदी हुजे त मुंहिंजो पोइ ईअं करण बि न ॾियूं न। हाणे इहा इन में केतिरी हक़ीक़त आहे त उहो जेको प्रोफेशनल ठेकेदार आहे, माली बद वीचारे खे लाॻीतो उन्हनि खे रोज़ी रोटी जो जेको सबबु आहे, कॉन्ट्रेक्ट्स न मिलिया, NIT में जेके टेंडर ऑक्शन न थिया, उहे बासर माण्हुनि खणी छॾिया। ठीकु आहे, पंहिंजे घर वेठे ऑफिसर कोई वेहे नथो ऑफिस में, ऐं जेको प्रोफेशनल ठेकेदार आहे उनखे माना उतां पंहिंजो तड़े कढियो वियो ॼणो। ऐं उहो लाॻीतो केतिरनि सालनि खां वठी अहिड़ी नाइंसाफ़ी जी रवश जे करे उहो माली बदहाली जो शिकार आहे। एतिरी हद ताणी उहो माली बदहाली जो शिकार आहे जो कॾहिं को टेंडर थिए थो त हिकिड़ी कंस्पायरेसी तहत उनखे कॉल डिपॉज़िट जे पैसनि जे लाइ बि परेशानी थिए थी। इहा हक़ीक़त आहे त माली बदहाली जो शिकार थी वियो आहे। थींदो न साईं। ॾिसो न, हाणे मां हिकिड़ो सफ़ेद पोश हूंदो आहे, ठेकेदार जेको आहे सफ़ेद पोश हूंदो आहे, ऐं उहो उन कम में ईंदो आहे। हाणे उहो ग़रीब उन मज़दूरी में उहो तकारी या उन ॿिए क़िस्म जी मज़दूरी करण जहिड़ो त रहंदो न आहे न, उहो न करे सघंदो आहे। त हाणे उहो काॾे वञे करे, माना ईअं थी वियो हक़ीक़त आहे। बिल्कुलु। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, कुझु वक़्तु अॻु में अप्रैल 2019 में 1.25 अरब 1 अरब 15 करोड़ जो हिकिड़ी NIT थी हुई प्राउंशल रोड शिकारपुर में। उनमें कुझु जेके हुया M&R जा कम हुया, कुझु नवां कम हुया, ADP जा कम हुया। उन में ठेकेदारनि सां नाइंसाफ़ी थी। उहे अॼु ताईं असां वटि फुटेजिस मौजूदु आहिनि। उते ठेकेदार गॾु थिया, ठेकेदारनि विया त सॼी ऑफिस खे ताला लॻा पिया, को इंजीनियर कोन हो, कुझु बि न हो। ऐं उहे पंहिंजो न थियण जे करे ठेकेदारनि वञी तव्हां समेत केतिरनि ठेकेदारनि वञी कंप्लेंट्स कयूं, जंहिंजी ही कापी असां वटि अॼु मौजूदु आहे। सिपरा में कंप्लेंट्स थियूं, सिपरा उतां लेटर जारी कयो त इहा सॼी NIT कैंसिल आहे। उन NIT कैंसिल थियण जे बावजूदि उहा M&R जी पेमेंट थी। उन वक़्त जो उन प्राउंशल जेको रोड जो इंजीनियर तुफ़ेल खोसो साहब ऐं उनजो SDO असांजो इक़बाल पठान, उहे अॼु बि नेब केस में उहे जेल अंदरि आहिनि।
उन्हनि ते के करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, उन्हनि अहिड़ी लाक़ानूनियत कई जो उन्हनि सिपरा लेटर कढियो, उनजे बावजूदि उन्हनि एमेडार जी पेमेंट करे छॾी, जेका बाद जा जेके कम हुया उनखे पेमेंट करे छॾी, जेके कम बि न थिया। माना ईअं बि थिए थो त जेके सिपरा ॿिया टिया उन्हनि खे बि कोन था खंगनि। तव्हां मूंखे हक़ीक़त में वरी वापसि मोकिले छॾियो हिकिड़ी तहरीर में। चइबो आहे त कॾहिं कॾहिं रब को अहिड़ो रस्तो कढंदो आहे, का अहिड़ी मामूली शइ थींदी आहे जंहिंजो सुठो असरु पवंदो। असांजे जेको गोरख धंधो अॻे 5 साल कोठे हले पियो, उन में पहिरियों जेको नक़ीब पियो या जेको सुराख़ पियो उहो उन NIT ते पियो। उहा NIT 1200 मिलियन जी 1 अरब 20 करोड़ जी NIT, 1 अरब माना लॻभॻि 1.25 अरब, 1 अरब 20 करोड़ जी NIT, जंहिंमें मां पार्टिसिपेट थियुमि। तव्हां ई हितां आया हुयो, मूंखे यादि थो पए चङी तरह सां, उते मुंहिंजो इंटरव्यू बि तव्हां कयो हुयो, त उन वक़्तु मां तव्हांखे इहे ॾेखारियो त भई ॾिसो साईं, इहे ताला लॻा पिया आहिनि, इहे सभु ठेकेदार सॼी ख़ल्क वेठी आहे। ऑफिस में हिकिड़ो पटे वारो वेठो, जंहिंखे मां तव्हांखे ॾेखारियो, उन जो मां मीडिया जो मशकूर आहियां त उन शइ खे हाईलाइट कयो, मीडिया पंहिंजे तरीक़े सां इनखे हाईलाइट कयो। पर असां उनखे एज़ अ कानून मुताबिक़ जेके स्टेप्स आहिनि, असां उन में असां CRC में वियासीं। CRC में बि हे धुर पेश न थी, चीफ इंजीनियर वटि बि न थी। पोइ असां वियासीं सिपरा, मूंसां गॾु 10 को ॼणा, मूंखे यादि थो पए थो, समूरनि जेके आहिनि कंप्लेंट्स उनजी इहा सॼी लिस्ट आहे। 10 को ॼणा हुते पेश थिया उन वटि, चेयरमैन डायरेक्टर सिपरा वटि। उते असां इहो सॼो केस खयोंसीं। उन अहिड़ो ॿुधो चयो यार, घणे वक़्त खां पोइ वठी हेतिरा ठेकेदार हिकिड़े कम जे लाइ जेको थिया। मां चयो साईं, इहो शिकारपुर डिवीजन मशीनरी एंड मेंटेनेंस खैरपुर एंड शिकारपुर बेसिकली नोगो एरिया हुई। ये मूंखे अॼु बि यादि आहे, मां उते जेके पंहिंजा जेके हिते वञी न सघंदासीं। मीडिया हिते तव्हां ॾिसो था त हिते थींदो ई न हुयो, माना 62 माण्हुनि जो हुते कब्ज़ो हूंदो हो। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो AC करे मोकिले छॾियो, चीफ बि न हुयो ऐं इंजीनियर पोइ बि न आयो उन केस उन ॾींहुं महिल उते उन चयो जॾहिं डॉक्यूमेंट ॾिठा, मुंहिंजे ख़्याल में ह्यूमन राइट्स वारा ॿिया बि वेठा, जो हिकिड़ी कमेटी आहे, उहा कमेटी सॼी वेठी आहे, उन्हनि जो इनखे त जेल में विझणु घुरिजे, पर असां वटि इहे पावर्स न आहिनि। हुननि साईं यक जुम्बश कलम इहा NIT कैंसिल कई, त जेको आहे उनको पुछियो त बाबा हिते तव्हां वर्क ऑर्डर या पेमेंट वग़ैरह कयो, हुन चयोसीं न, उहा उतां कैंसिल थी वई। असां हुते उनखां अॻु में असांखे घणो अप्रोच कयूं, पर असां चयोसीं हाणे न, हिकु दफ़ो इहो लीको टपणो आहे ऐं उन ते अचिणो आहे, ऐं उनजो उहो कैंसिल थी वियो। हिते असां मोटी वियासीं ऐं मुस्बत असर थिया। पोइ टेंडर थियणु लॻा, पोइ ऑफिसनि में वेहनि पिया ऑफिसर, टेंडर बि वठनि पिया। पोइ तव्हां मूं वटि कुझु न कुझु हिकिड़ो, माना ईअं सम्झी त अटे में लूणु बराबरि हिकिड़ी जेके प्रोफेशनल ठेकेदार खे चंद खे उहे कमु मिलणु शुरू थिया। सिपरा उहो कैंसिल कयो हो न, NIT कैंसिल थी न साईं, पर उनजे बावजूदि उते उन ई NIT में शामिल एमेडार जे कमनि जी पेमेंट थी वई। बिल्कुलु, इहा असां बि ॿुधीसीं, थी वई न, जेका बाजा कम हुया जेके असां बि ॿुधियोसीं, असांखे बि। भाई साहब, प्रोग्राम में नंढिड़ो वक़्तु थियो आहे, हिकिड़ी ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो, असां पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो साॻे हंध खां जोड़ींदासीं। वठूं था नंढड़ी साई, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाई साहब, ॾिसो उहे जेके एमेडार जा कम हुया, जिन में जेकबाबाद जा रोड हुया एमेडार जा, जेको हे RQC यानी कि हाईवे जेको आहे, इंडस हाईवे खां मदद मिल खां इहो परियां वञी बाईपास ते रोड लॻे थो, इहो ठहिणो हुयो। डंगरनि जे ॻोठ ॾे वेंदड़ रस्तो इहो ठहिणो हो, दोदापुर ॾे ठहिणो हो, ठहियो कोई बि कोन, पर पेमेंट थी, एमेडार जी पेमेंट कई वई। माना सिपरा खे खंघियो ई कोन। न सिपरा खे छा साईं, बेसिकली गैर कानूनी या पेमेंट आहे। इन में उन नतीजो छा थियो आहे? पोइ
उहो जेको तुफ़ेल खोसो इंजीनियर आहे उहो अॼु जेल में आहे, उहो SDO किथे आहे, उहो इकबाल अॼु जेल पठान में आहे। ऐं इहे सभु शयूं थियूं आहिनि। हाणे उन वक़्त में हिकिड़ी ॿी ला कानून बि हिकु अर्ज़ु कयां, तव्हां माफ़ु कजो मां तव्हांजी ॻाल्हि कयां। मां हिते मुखातिब थियां थो तव्हांजे तौर सां उन ऑफिसर खे, त उन दोस्तनि खे सोचणु घुरिजे इहे वॾनि माण्हुनि जी जेके वंगार वहनि था न उनजो नतीजो छा आहे। ऐं इहो अमूमन असांजे ज़िले में जेको असांजे ज़िले सां लाॻापियल इहे घणा वाक़िया थियल। एजाज़ मेमन जो गुज़ारियल ग़रीब उते जेल कस्टडी नेब जेल में, न जेल कस्टडी में, जेल कस्टडी नेब केस में हो केस में। पर उहो नेब केस में ईअं न त को उनखे ॿधो वियो साईं कावड़ में, न उन जी ज़मानत सुप्रीम कोर्ट में कैंसिल थी इस्लामाबाद में, तॾहिं उतो उनखे वठी आया। ज़ाहिराउनि जे केस में वज़न हुयो, हा। ज़रार किथे आहे उहो बि हिते ई हुयो, इन शिकारपुर वारे इन में इहे हिते तुफ़ेल आहे या इकबाल या ॿिया जेके दोस्त आहिनि असांजा हिते इहे ऑफिसर, इन्हनि खे सोचणु घुरिजे इहे जेके पोइ कोई साथ न ॾींदो आहे साईं। इहो मां ॿुधाए छॾियां, पोइ वॾा माण्हू जेके उन वक़्तु खणी। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो साहिबु, उन वक़्त में प्रिक्योरमेंट कमेटी जेका जोड़ी वई हुई इन कमनि जी, जंहिंजो सिप्रा कैंसिल जो लेटर कढियो NIT जो, पर उन लेटर जे बावजूदि पेमेंट बि थी एमेंडार जे कमनि जी, जेका बाद जे रोडनि जी कमु न थिया पेमेंट थी। उहा जेका प्रिक्योरमेंट कमेटी हुई उनजो चेयरमैन हुयो एक्सियन प्राउंसल रोड तुफ़ेल खोसो, उनजो मेंबर हुयो SDO जेकब पंहिंजो प्राउंसल रोड शिकारपुर, उनजो मेंबर हुयो इंजीनियर एग्जीक्यूटिव इंजीनियर रोड्स हाईवे जेकाबाद। पर उन वक़्त में मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी, जेको तव्हां सुवाल कयो त मां जो जवाबु थो ॾियां। इन बेस ते ई उन सिप्रा में इहो कैंसिल बि थियो। चयो बाबा हिकिड़ो ई माण्हू ॿ सीटां होल्ड करे थो, SDO प्राउंसल प्रोफेशनल मिशनरी ऐं SDO उनखे जेके इन ख़ासि मक़सद लाइ चार्ज ॾियारी वई, उहो 17 ग्रेड में हो, OPS ते इनखे चार्ज ॾियारी वई इन जी जेका हाईवे जी। पर मां तव्हांखे अञा थोरो ॿुधायां त इन सां गॾु उनखे चार्ज बिल्डिंग जेकाबाद जी बि हुई सर। त मां इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां थो त ऐं नतीजो छा थियो। मां इहा ई शइ उन्हनि खे चवणु चाहियां थो, कानून जॾहिं सही वाह ते अमल थींदो आहे त अॼु उहे किथे आहिनि। उनजी फैमिली से मूंखे हमदर्दी आहे, उनजी फैमिली ते उन्हनि खे थिए थो। मां कंहिंजी ज़ात सां मूंखे ॾुखु थिए थो, मुंहिंजी वास्तेदारी बि हुई, पर मां इहा कहिड़ो नालो खणणु मुनासिबु कोन्हे न। पर ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, नालो खणणु मुनासिबु कोन्हे, असां नालो कोन था खणूं छो जो असां कंहिंसां पर्सनल न आहियूं। इहा त हर कोई बाख़बर आहे न त उन एमेंडार जेकाबाद ते रोडनि जा पैसा पेमेंट कंहिंखे थिया हा। मां चवां ग़लति आहे, तूं चओ ग़लति आहे, ट्रेज़री पई आहे उते साईं, रिकॉर्ड पियो आहे। असां नालो असां पंहिंजे मुंहं सां न खणूं, पर रिकॉर्ड ते नालो आहे। कंहिं गैर कानूनी आहे हिकिड़ी शइ ते NIT कैंसिल थी आहे, उन में इन्हनि कमनि ते पैसा छो ॾिना विया आहिनि, छो ॾिना? इहा शइ साबित थिए थी त इन असां वटि तबाही इन करे आई आहे त असां उहो अच्छा प्रोफेशनल हुजे उहो कॾहिं न खणे, हुनखे ख़बर आहे त कहिड़ी फासदो न। पर इहे कंहिं गैर जे नाले ते वॾा माण्हू फोकल पर्सन कंहिं तरीक़े सां खणनि था, उन्हनि माण्हुनि जे नाले ते खणनि था, उन्हनि खे कुझु ख़बर ई नथी पए। पर ॿी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि सम्झायो, हर हिकु ज़िले में DDC थींदी आहे, डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी थींदी आहे, उनजो चेयरमैन डिप्टी कमिश्नर थींदो आहे। उनजे उहो प्रिज़ाइड कंदो आहे मीटिंग खे त हे जेके तरक़ियाती कम आहिनि, ही रोड आहिनि, ही रस्ता आहिनि, हे हेतिरे ताणी थिया आहिनि, ठहिया आहिनि, उनजो वर्क डन आहे ऐं इन्हनि खे हाणे अञा रिवाइज़ कजे त उहे कंप्लीट थियनि, जीअं उनखे ॿिया पैसा जारी कया वञनि। जॾहिं त उहे फिज़िकली तौर ते उहे मुर्गो थियल कोन था हुजनि, इहा बदयांती थिए थी। बिल्कुलु थिए। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मां डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जो एज़ अ मेंबर रहियो आहियां, पर तव्हां घुराईंदा न आहिनि। मां डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जो मेंबर रहियो आहियां जॾहिं साईं कैमली शाह चीफ मिनिस्टर डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जे कबा जो मेंबर कयो। असां उन वक़्तु जेकी बि असां PC1 तयारु कंदासीं या जेके प्रपोज़ कंदासीं स्कीमूं उन्हनि ते या जेके कमनि ते जेकॾहिं रिवाइज़ थींदी या उन्हनि जे मथां जेकॾहिं उन जी मीटिंग में असां वेंदा हुआसीं, मिनट्स ठहंदा, हिकिड़ो तरीक़ेकार थींदो। पोइ मां त मज़े जे पोइ विच में हिकिड़ो लंबो वक़्फ़ो आहे जंहिंमें मूंखे ॿुधाईंदा ई न हुया।
पोइ वरी कंहिं मसइले ते सुप्रीम कोर्ट हिननि खां उन वक़्तु ते DC हुयो मुंहिंजे ख्याल में मिस्टर इमरान नालो हुयुसि हा चौधरी इमरान उन खां को सुप्रीम कोर्ट का रिपोर्ट घुरी उन में मूंखे DC ऑफिस जा माण्हू ॻोल्हंदा वतन पिया आया माण्हू यार तूं डिस्ट्रिक्ट कमेटी जो जेको ऐं मां जेको हुतो पब्लिक मां मेंबर हुयुमि ॿिया त सभु ऑफिसर हुया पब्लिक मां हिकिड़ो CM जेको आहे हिकिड़ो पब्लिक मां नॉमिनेट कंदो आहे मां उहो उतां न बजार 4-5 साल थिया त मूंखे ॻोल्हियो न इहे तव्हां पाण पीसियूं ठाहियूं इहे कमु ॾिनो कीअं कयो इहो विरायोसि उन वक़्तु मूंखे न घुरायो त हाणे मां घुरायो त छा भला उहो तव्हांजी करदा गुनाहनि में मां बि शामिलु थींदुमि छा न मां जॾहिं आहियां ई न त मां तोखे छा ॾियां हाजी साहब ॿी हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो असांखे हिकिड़ी ॿी बदयांती जा बि असांखे इतला आहिनि इतला छा असां उहे फिज़िकली उहे शयूं घुमी बि आया आहियूं पर तव्हां जेल में इहे शयूं आहिनि त स्कीमां मुख़्तलिफ़ एजेंसीज़ को ठहनि थियूं प्राउंशल ADP एमेंडार डिस्ट्रिक्ट ADP एंड एमेंडार या जेके CDP जा पैसा थियनि था उन्हनि में हर हिकु रोड उनखे ॿ नाला ॾेई ईसे को खमीसो मूसे को पंहिंजो जुमो रोड हिकिड़ो ई अहिड़े क़िस्म जी माना डबलिंग थिए थी हाणे मां तव्हांजे तौर सां पंहिंजे उन्हनि मुंतख़िब नुमाइंदनि खे मुखातिब थींदुसि ख़ुदा रा ही जेकबा जी अवाम तव्हांखे इज़त बख़्शे थी इन सीटनि ते विहारे थी तव्हांजो फ़र्ज़ु आहे त हिन शहर जे हिन ज़िले जे अवाम जी ख़िदमत कयो उन्हनि जे तरक़ीअ लाइ ईंदड़ पैसे जा तव्हां मेन निगरान आहियो अमीन आहियो तव्हां उन जा उन्हनि जी निगरानी कयो उन्हनि खे सही नमूने सां ख़र्च करण में पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु कयो ऐं उन्हनि ते चेक रखो ऑफिसरनि ते चेक रखो हाणे जेको तव्हांजो सुवालु आहे हाणे मां ॿुधायां थो त डेवलपमेंट जे हवाले सां 2-3 शयूं डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट जा थींदा आहिनि प्राउंशनल डेवलपमेंट जा थींदा आहिनि कम्यूनिटी डेवलपमेंट प्रोग्राम में थींदा आहिनि TMAs जे तरफ़ां थींदा आहिनि किथे किथे स्पेशल प्रोग्राम जे USAID धूड़ छा इन्हनि जे तरफ़ां थींदा आहिनि ऐं इहे सभु स्कीमूं थींदियूं आहिनि उन में मां तव्हांखे हिकिड़ो आसान नुस्ख़ो ॿुधाए छॾां त इन खे में थी आहे इन में को शक बि न आहे डबलिंग थी आहे ॼाणा पियो थो हक़ीक़त ॿुधायांव थो ॼाणो तंहिं करे मां इहो मैसेज ॾिनुमि ख़ुदा रा हाणे बि सही राह ते अचो सही राह ते अचो अखि पटण वारी ॻाल्हि सही राह ते अचो त इन शइ खे ख़तमु कयो अलाह तव्हांखे माफ़ बि कंदो छो जो उहो गफ़ूर रहीम आहे ऐं थी सघे तव्हांजा उहे गुनाह धुलिजी बि वञनि ऐं वरी अवाम खे जेकॾहिं तव्हां रिलीफ ॾींदो त उहो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो साईं उन में मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां आसान तरीक़ो अथव सिंध गवर्नमेंट जी वॉल्यूम 5 तव्हांजी पोयनि 5 सालनि जा वॉल्यूम 5 कढो उन वॉल्यूम 5 खे जंहिंमें इहे डेवलपमेंट तरक़ियाती स्कीमनि जा नाला उनजी का जंहिंखे ADP बुक सॾियो वेंदो आहे ADP बुक चयो सॾियो वञे थो उहे तव्हांजी घुराए करे उन में खे तव्हां कंपाइल कयो इन्हनि 5 सालनि खे त हीअं न जीअं छाणिबो आहे चइबो आहे अच्छा घणा थी कारा घणा थी उहे छाणिजी अॻियो अची पवंदा इहा शइ आहे इहे शयूं आहिनि मां इन ते कमु बि कयो आहे पर हाणे मां इहो इन करे चवां थो त ख़ुदा करे मतां कोई ठीकु थी वञे मसइलो त बहितर आहे अलाह हिदायत असां बि तव्हांखे चवंदासीं मां तव्हांखे इहा हिकिड़ी हिदायत गुज़ारिश कंदुमि असां त मिडिल क्लास माण्हू आहियूं तव्हां मीडिया खे हिकिड़ो एज बि हासिलु आहे अहिड़े ई नमूने सां हिकिड़ो केस थियो हुयो लाड़काणे में कलोड़ साहब मूंखे अॼु बि यादि आहे जंहिं कयो लाड़काणे जी डेवलपमेंट जे हवाले सां ऐं सुप्रीम कोर्ट हिकिड़ो वॾो रिमार्क्स बि ॾिनो जंहिंखे तव्हांखे अहिड़े नमूने सां हिते बि थिए पेश कयो उन में उहो सभु असां बि तव्हां उहे डॉक्यूमेंट्स खणी वञी पेश कयो त बाबा हे जेको आहे त गोरख धंधो हे अंधे नगरी थी आहे इनखे त कुझु बंदि थियणु खपे वॾी महिरबानी हाजी साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं कुझु हक़ीक़तूं आवाम जे अॻियां ॿुधायूं वयूं ऐं पब्लिक खे ॿुधायूं वयूं त कहिड़ो गोरख धंधो हले पियो तव्हांजी ॻाल्हि वांगुरु नाज़रीन तव्हां असांजे महिमान हाजी अब्दुल सत्तार बिरोही साहब जी ॻाल्हियूं ॿुधियूं इहा हक़ीक़त आहे त जेकबाद ज़िले अंदरि हिकिड़ो गोरख धंधो हले पियो बिना कंहिं नाले खणण जे का ज़रूरत कोन्हे कंहिंजे नाले खणण जी वाक़ई जेकॾहिं ट्रेज़री जा बिल खणी ॾिसबा
या इहे ADP बुक जा जेके वॉल्यूम 5 सॼो वञे थो उहे खणी ॾिसबो त कहिड़ा कहिड़ा कम डबलिंग आहिनि, कहिड़ा कम थिया आहिनि, फिज़िकली वञी चेक करण जी ज़रूरत आहे, कहिड़ा न थिया आहिनि। पर पेमेंटूं किथे किथे थियूं आहिनि ऐं कहिड़े कहिड़े कमनि जूं पेमेंटूं न थियूं आहिनि। ही अरबे रुपया पेमेंट थी चुका, पर ग्राउंड ते कुझु कोन्हे। हिन महिल ताणी जैकबाबाद जो हाल ॾींहों ॾींहुं अञा बदतर आहे, बद खां बदतर थींदो पियो वञे। त आख़िर ही अरबे रुपया ख़र्च किथे थिया। उहे बासर माण्हू प्रोफेशनल ठेकेदार्स खे कमु खणणु नथा छॾनि, उहे घर वेठे ऑफिस जी सीट ते ई नथो वेहे, उन्हनि जा जेके आहिनि वर्क ऑर्डर निकिरी था वञनि, उन्हनि खे पेमेंटूं थियूं वञनि। ऑफिस में कोई कोन्हे, प्रोफेशनल ठेकेदार किथे उन्हनि खे ॻोल्हियो, भोताननि के बंगलनि ते वञी उहे वर्क ऑर्डर ॾेई था अचनि। उन्हनि जूं हथ ठोकियूं कंपनियूं ठहियल आहिनि, जन जन नालनि से कंपनियूं ठहियल आहिनि। जेकॾहिं सुभाणे को पोइ सॾो थिए थो कोर्ट में, सभु शइ खणी अचण जे लाइ असां तयारु हूंदासीं। जेकॾहिं कॾहिं को अहिड़ो मौक़ो थियो, ज़रूरत पई त कोर्ट सॻोरी खे उहो हक़ु आहे, उनजो पावर आहे, उहो असांखे सॾाए त समूरा उहे पेपर पना खणी पधरा कंदासीं त ही कहिड़ो गोरख धंधो आहे, कंहिंखे कंहिंखे केतिरी कहिड़े कहिड़े स्कीमनि ते डबलिंग थी आहे। हली उहे फिज़िकली तौर ते ॾेखारनि त सही उहे कहिड़ियूं स्कीम आहिनि। हिकिड़े ई रोड खे जेकॾहिं 4 नाला ॾेई मुख़्तलिफ़ हंधनि ते पैसा वरिता वेंदा त इहा तरक़ी न, तबाही आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।